अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आकिबतु लिल मुत्तकीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया'i वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमाइन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अर्रहमान फस्अल बिही खबीरा। सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम। मौलाया सल्लि व सल्लिम दाइमन अबदा अला हबीबिका खैरिल खल्क़ि कुल्लिहिम मुहम्मदुन सय्यिदुल कौनैन वस्सक़लैन वल फ़रीक़ैन मिन उरबिन व मिन अजमी वल हबीबुल्लज़ी तुरजा शफ़ाअतुहु लिकुल्लि हौलिन मिनल अहवाल मुक़्तहिमी। अल्लाह अल्लाह करने से अल्लाह अल्लाह करने से अल्लाह नहीं मिलता। अल्लाह वाले हैं जो अल्लाह से मिला देते हैं। मुर्शिद जो हुस्न मुर्शिद जो पको कर नजारो हिन नजारे में आहे बहारी अदा हिन नजारे आहे दिलड़ी उजारी अदा। हज़ारे बीमारियों अंदर में हुयूं हज़ारे बीमारियों अंदर में हुयूं परे दूर मुर्शिद हुसैनन जी नजर साथियों। मौजूद सामीन हज़रात आशिकाने मुस्तफ़ा गुलामान मुस्तफ़ा मामा जे साम्हूं तकीर करण जे लाइ नया बीठो बस सिर्फ़ ऐं सिर्फ़ मोहम्मदी लिस्ट हुसैनी लिस्ट में नालो लिखाईंदुमि। बस इहा ही दुआ कयो त या अल्लाह असांजे कामिल अकमल मुर्शिद खे कामिल शिफा कामिल सेहत ऐं ख़िज़री हयाती अता फरमा। जॾहिं कल दरगाह हुसैनाबाद वापसी थे पई मुर्शिदन करीमन सां मुलाकात थी पाण फरमायो पूरी जमात के मोजा सलाम चयो। ऐं ॿियो इहो फरमायो त
तो तकरीर जरूर कजा। ए हुसैनी फकीरो, अल्हम्दुलिल्लाह जमात में का कमी ना है, रूहानियत भी उहा ही नजर अचे। ये महसूस थी रहो मुर्शिदन करीमन जी नजर रूहानियत फैज हर एक जे सीने में दिल में इन वक्त महसूस थी रहो। जेको इन जमीन सा राहत ए सुकून में जमी वेहना ना, यही करम जी निशानी। यकीनन अल्लाह जी अता सा आका अलैहिस्सलातु वस्सलाम जी मेहरबानी सा मुर्शिदन करीमन जी नजर हिक हिक हुसैनी गुलाम ते पहुंची रही। बस मां इहो ही अर्ज़ रखंदम, सच्चे अकीदे सा सच्ची मोहब्बत सा उहो दरा आले रसूल औलादे अली जो दरा, अल्लाह जे कामिल अकमल वली जो दरवाजो है। सच्चे अकीदे सा सच्ची मोहब्बत सा दिलवारे बर्तन के सिधो रखण असां तवां जो कम है। उन दिलवारे बर्तन के भरण सरकार मदीना शहनशाह मदीना जो कम है। यो भी अर्ज़ रखंदम त सच्चे अकीदे सा सच्ची मोहब्बत सा खाली झोलन के सिधो रखण असां तवां जो कम है। उन खाली झोलन के भरण अल्लाह जी अता सा खाली झोली उसा जगह खड़ी आया हूं, अल्लाह जे कामिल अकमल वली जे दरवाजे ते आया हूं। उन खाली झोलन के भरण अल्लाह जी अता सा असां तवां जे कामिल अकमल मुर्शिद जो कम है। अल्हम्दुलिल्लाह इन वक्त इन महफिल ते सरकार मदीना शहनशाह मदीना जी भी नजर पहुंची रही है, तो करबला वारन जी भी नजर पहुंची रही है। इन महफिल ते सरकार जे अहल बैत अतहार जी भी नजर आहे, तो इन महफिल ते सरकार जे साहबा कराम जी भी नजर आहे। तो असां तमाम वडा खुशकिस्मत आहियूं जो इन दजाली दौर में कंहिंजा हथ कंहिंजी दामन में आहिनि, कंहिंजा हथ कंहिंजी दामन में आहिनि। असां तव्हांजा हथ आले रसूल औलाद अली अल्लाह जे कामिल अकमल वली जी दामन में आहिनि। असां तमाम वडा खुश नसीब आहियूं जो हिन दजाली दौर में कंहिंजी दिल ते कंहिंजी आंगुर लगल आ, कंहिंजी दिल ते कंहिंजी आंगुर लगल आ। असां तव्हांजी दिल ते अल्लाह जे कामिल अकमल वली आले रसूल औलाद अली जी आंगुर लगल आ। जन आखिर आंगुर रखी फरमायो आ, सबक दिनो आ, ए मुझा प्यारा गुलामो काथे भी हुजो, घर में हुजो अल्लाह हो, शहर में हुजो अल्लाह हो, बाजार में हुजो अल्लाह हो, सुमंदे भी कयो अल्लाह हो, त उथंदे भी कयो अल्लाह हो। अज मां तवांजी मोहब्बत के सलाम क्या थो, छो तो मुर्शिदन करीमन अवां के बार बार फरमाइंदा मां काथे भी हुजा, कराची में हुजा या मदीनतुल मुनव्वरा में हुजा या मक्कतुल मुकरमा में हुजा, पर भेरो न भंजो। पर जेके निस्बत वारा न अहले जिक्र वारा उहे पहुंची विया, उहे पहुंची विया। इंशाअल्लाह इन जमात में कमी नहीं,
इन जमात में कमी नहीं दी, इन जमात जे हिक हिक फर्द में इश्क में कमी नहीं दी। ॾींहों ॾींहुं इंशाअल्लाह मोहब्बत अञा वधंदी रहंदी। छो जो मां फ़ख्र सां ॻाल्हि कंदो आहियां त असांजो उहो कामिल अकमल मुर्शिद आहे जन के हिर्स दुनिया जो न हूंदो आहे, जन के हिर्स दुनिया जो न हूंदो आहे। बस इहो ई हिर्स हूंदो आहे त मां पंहिंजे नाने नबी जी उम्मत गुनाहगार उम्मत खे त नेक बणायां, हे नेक थियनि, सालिह थियनि, नमाज़ी थियनि, रोज़ेदार थियनि, नेकोकार थियनि। इहा ई अल्लाह जे कामिल अकमल वलीअ जी निशानी हूंदी आहे। असां तव्हांजे कामिल अकमल मुर्शिद जी नज़र चीज़नि ते नाहे हूंदी, नज़र हूंदी आहे त डायरेक्ट दिलनि ते नज़र हूंदी आहे। नज़र फेराइण सां, नज़र करण सां गुनाहगारनि जी तक़दीरुनि खे बदिलाए छॾींदा। इहा ई अल्लाह जे कामिल अकमल वलीअ जी निशानी। ये सब खूबियूं इन दौर में अल्लाह ताला रखियूं आहिनि, जेके मां अखियुनि ॾिठी ॻाल्हि थो कयां त हिन दौर में ये सब खूबियूं अल्लाह ताला रखियूं आहिनि त असां तव्हांजे कामिल अकमल मुर्शिद हुसैन कंबर वारे में रखियूं आहिनि। सब तारीफ़ूं अल्लाह ताला जे लाइ आहिनि जेको ख़ालिक़ ओ मालिक। अल्लाह ही महबूद आहे, अल्लाह ही मक़सूद आहे, अल्लाह वहदहू ला शरीक आहे। अल्लाह ताला जी कुदरत बेमिसल बेमिसाल आहे। तमाम दुरूद व सलाम, तमाम दुरूद व सलाम आका अलैहिस्सलातु व सलाम जी ज़ाते मुक़द्दसा जे मथे। बेशुमार दुरूद व सलाम आका अलैहिस्सलातु व सलाम जी ज़ाते मुक़द्दसा जे मथा। अल्लाह ताला पंहिंजे प्यारे हबीब मुहम्मद मुस्तफ़ा अहमद मुज्तबा सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम के सब शान मकाम इज्जतूं आज़मतूं बयन बुरहान कमालात अता फरमाए इन दुनिया जे तख्ते ते मबूस फरमायो आहे। जो असांजा नबी शान वारा, जो असांजा नबी शान वारा, जो असांजा नबी अज़मत वारा। अल्लाह ताला पंहिंजे प्यारे हबीब खे बेमिसल बेमिसाल बणाए इन दुनिया जे तख्ते ते मबूस फरमायो आहे। अल्लाह ताला पंहिंजे हबीब जे शान खे भी बेमिसल, अल्लाह ताला पंहिंजे हबीब खे शान भी बेमिसल बेमिसाल अता फरमायो आहे। अल्लाह ताला पंहिंजे हबीब जे सदके पंहिंजे उम्मत जे कामिल अकमल वलिय अल्लाह ताला पंहिंजे हबीब जे सदके पंहिंजे उम्मत जे कामिल अकमल वलियन खे भी वॾो शान अता फरमायो आहे। अल्लाह जे कामिल वलियन खां, अल्लाह जे कामिल वलियन खां अल्लाह जो कुर्ब हासिल थींदो आहे। ईअं आहे न, हिते अल्लाह जे वली जे दरवाज़े ते अल्लाह जो कुर्ब हासिल थींदो आहे न, अल्लाह जे करम जी बारिश बरसंदी आहे न। छा अर्ज़ कयमि त अल्लाह जे कामिल वलीअ खां अल्लाह जो कुर्ब हासिल थींदो आहे ऐं अल्लाह वारनि जी सोबत सां, ऐं अल्लाह वारनि जी सोबत सां अल्लाह जी मारिफत हासिल थींदी आहे। अल्लाह वारनि जी सोबत सां अल्लाह जी मारिफत हासिल थींदी आहे। बग़ैर अल्लाह वारनि जी सोबत जे, बग़ैर अल्लाह वारनि जी सोबत जे कॾहिं बि अल्लाह जी मारिफत हासिल न थींदी, कॾहिं बि अल्लाह जो कुर्ब हासिल न थींदो। जहिड़ी तरह अल्लाह ताला कुरान मजीद फुरकान हमीद में इरशाद तो फरमाए, अल्लाह ताला फरमाए थो त अर रहमान फसअल बिही खबीरा।
अल्लाह ताला फरमाए तो अर्रहमान फसअल बिही खबीरा। रहमान जी खबर, रहमान जी खबर कहीं बाखबर खां पुछ। अल्लाह ताला शाद फरमाए तो रहमान जी खबर कहे बाखबर खां पुछ। जेको रहमान जी मारिफत, जेको रहमान जी मारिफत ॼाण वारो हुजे, जेको रहमान जी मारिफत ॼाण वारो हुजे। इन आयत करीमा में अल्लाह ताला पंहिंजे कुर्ब, पंहिंजे मारिफत हासिल करण जे लाइ अल्लाह वारन, अल्लाह पंहिंजे कामिल वलियन जो दस ॾेई रहियो आहे। त अल्लाह ताला फरमाए रहियो आहे जेकॾहिं अव्हांखे मुंहिंजो कुर्ब, अल्लाह ताला फरमाए रहियो आहे जेकॾहिं अव्हांखे मुंहिंजो कुर्ब, मुंहिंजी मारिफत हासिल करणी आहे त कंहिं अल्लाह वारे कामिल वलीअ जी सोबत इख्तियार करे उन बाखबर अल्लाह वारे खां पुछो। कहीं बाखबर उन अल्लाह वारे खां पुछो, उन अल्लाह वारे खां अल्लाह जी मारिफत मिलंदी, अल्लाह जो कुर्ब हासिल थींदो, अल्लाह वारे अल्लाह जे कामिल अकमल वलीअ जे फैज़ सां अल्लाह जी तौहीद ऐं अल्लाह जी सच्ची मारिफत हासिल थींदी आहे। जहिड़ी तरह अल्लाह ताला कुरान मजीद फुरकान हमीद में इरशाद फरमाए फसअलू अहल ज़िक्र, फसअलू अहल ज़िक्र इन कुंतुम ला तअलमून। जरा गौर कजो। अल्लाह ताला शाह फरमायो फसअलू अहल ज़िक्र इन कुंतुम ला तअलमून। अल्लाह ताला फरमाए तो ए इंसानो, ए इंसानो, ए इंसानो तव्हां जेकॾहिं नथा ॼाणो त अहले ज़िक्र वारनि खां पुछो। तव्हां जेकॾहिं नथा ॼाणो त अहले ज़िक्र वारनि खां पुछो। अल्लाह जे यानी मुंहिंजे कामिल अकमल वलियन, मुंहिंजे मक़बूल बारनि अहले ज़िक्र वारनि खां पुछो। यानी जेकॾहिं तव्हां कंहिं शइ जे बारे में इल्मु नथा रखो त अहले ज़िक्र वारनि जी बारगाह में अची, अहले ज़िक्र वारनि जी बारगाह में अची पंहिंजी दिलि खे अल्लाह वारनि सालिहीन, कामिलीन, सादिकीन जी सोबत फैज़ाने नजर सां भरियो। अल्लाह वारनि जी सोबत के कामिल वलीअ जी नज़र सां यानी कामिल अकमल वलीअ जी सोबत में अची अल्लाह तव्हां ईंदव अल्लाह जे कामिल अकमल वलीअ जी सोबत में, त जॾहिं अल्लाह वारे जी सोबत में ईंदव त अल्लाह जे कामिल अकमल वलीअ जी तव्हां ते नज़र थींदी त तव्हां जे तक़दीरुनि खे बदिलाए छॾींदी। तव्हांजे तक़दीरुनि खे बदिलाए छॾींदी। जहिड़ी त को आशिक़ तो फरमाए, मां शेर बार बार पढ़ंदो आहियां, न किताबों से, न किताबों से, न किताबों से नवाज़ों के असर से पैदा, न किताबों से नवाज़ों के वाइज़ों के असर से पैदा। वाइज़ो समझो था ना, तकरीर। न किताबों से नवाज़ों के असर से पैदा, दीन होता है अल्लाह वालों की नजर से पैदा। दीन 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 किताबन जे वर्गन के फेरान सा नाहे मिलदो। दीन किताबन जे वर्गन के फेरान सा नाहे मिलदो। पर दीन जी असल रूह ऐं हकीकत किताबन मां न बल्कि अल्लाह ताला जे मक़बूल बानन अल्लाह वारनि जी सोबत नज़र सां नसीब थींदी। करम थींदो आहे त कंहिं अल्लाह जे कामिल अकमल वलीअ जी नज़र सां करम थींदो। जहिड़ी मां जेकी मां आयत करीमा तिलावत कई फसअलू 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 अहल ज़िक्र, फसअलू अल्लाह ताला फसअलू अहल इल्म न फरमायो। अल्लाह ताला छा फरमायो? फसअलू अहल ज़िक्र, फसअलू अहल इल्म न फरमायो त इल्म वारनि खां पुछो। अल्लाह ताला छा फरमायो? फसअलू फसअलू अहल ज़िक्र। अल्लाह ताला फसअलू अहल इल्म न फरमायो इल्म वारनि खां। अल्लाह ताला ये न फरमायो। अल्लाह ताला फसअलू अहल ज़िक्र यानी अहले ज़िक्र वारनि मुझे मक़बूल बाननि खां, मुझे कामिल वलियनि खां पुछो। इल्म वारा
इल्म वारा पान भी ठोकर खाई सघन था। इल्म वारा आलम रब्बानी न त इल्म वारा जेके पंहिंजे इल्म ते फखरा तकबुरा इल्म वारा त पान भी ठोकर खाई सघन था, पर अल्लाह वारा अल्लाह जो कुर्ब अल्लाह जी मारिफत सेखारींदा है। अल्लाह वारन जी सोबत में गुनाहगार ईदान जने अल्लाह वारा गुनाहगारन ते नजरूं फेराईंदा त गुनाहगारन जी तकदीरुन की बदला छे। गुनाहगारन जी तकदीरुन के बदला छडींदा। त हे जेकी जमायत ये जेकी जमायत पैसनि सां ख़रीद ना है थियल, डॉलर सां ख़रीद ना है थियल, रियाल सां ख़रीद ना है थियल। ये जमात एक अल्लाह जे कामिल अकमल वली आले रसूल औलाद अली जी नज़र सां ख़रीद थियल। तने दिन जमायत करम आन, तने दिन जमायत करम आन। बाजार मुर्शिद करीम कराची में आन, बहनन जी मोहब्बत के सलाम, इश्क वारान, मोहब्बत वारान, सच्चे अकीदे वारान। अगर दुनिया वारन के इश्क मोहब्बत सच्ची तौहीद सिखनी आहे त मुर्शिद हुसैन कंबर वार जे गुलामन खां अची सिखे। इल्म उहा शय आहे छारत के अल्लाह ताला फरमाए फसलू अहल ज़िक्र फसलू अहल इल्म। अल्लाह ताला न फरमाए इल्म उहा शय आहे जंहिंजी जगह दिमाग आहे। इल्म दिमाग सां पढ़बो आहे। इल्म उहा शय आहे जंहिंजी जगह दिमाग आहे। ऐं ज़िक्र उहा शय आहे जंहिंजी जगह दिल आहे। इल्म दिमाग सां पढ़बो आहे। का शय पढ़ी बि आहे दिमाग सां यादि कबी आहे, दिमाग सां यादि कबी आहे न। ऐं दिल ऐं ज़िक्र उहा शय आहे जंहिंजी जगह दिल आहे। ऐं जेको ज़िक्र कबो आहे, जेको पंहिंजो कामिल अकमल मुर्शिद ज़िक्र सेखारींदो आहे, उहो ज़िक्र पाण करीम काथे छा फरमाईंदा, हथ हुजे कार में दिल हुजे परवरदिगार में। दिल भी करे अल्लाह हो त ज़बान भी करे अल्लाह। चार्ज कम इल्म उहा शय आहे जंहिंजी जगह दिमाग आहे। ऐं ज़िक्र अल्लाह जा कामिल अकमल वली अल्लाह जो ज़िक्र सेखारींदा आहिनि, ज़िक्र जो सबक ॾींदा आहिनि। ऐं ज़िक्र उहा शय आहे जंहिंजी जगह दिल आहे। इल्म दिमाग जी दिमाग जी तख्ती ते लिखियो वेंदो आहे। इल्म दिमाग जी तख्ती ते लिखियो वेंदो आहे। ऐं ज़िक्र दिल जी तख्ती ते अल्लाह वारा पंहिंजी निगाह सां पेश करे छॾींदा आहिनि। जॾहिं अल्लाह जा कामिल अकमल वलीअ जी जॾहिं गुनाहगार ते पंहिंजे मुरीद ते नज़र हूंदी आहे, मुरीद काथे बि हूंदो आहे पंहिंजे मुर्शिद जे सबक खे न विसारींदो आहे। घर में हूंदो आहे अल्लाह हो, बाज़ार में हूंदो आहे अल्लाह हो, सुम्हंदे बि कंदो आहे अल्लाह हो त उथंदे बि कंदो आहे अल्लाह हो। अर्रहमान फसल बिही खबीरा, अर्रहमान फसल बिही खबीरा। अल्लाह ताला फरमायो अल्लाह जी मार्फत अल्लाह जे मार्फत जी खबर अल्लाह वारन बा खबर कहे कामिल अकमल खां पुछो, कहे कामिल अकमल खां पुछो। जहिड़ी तरह सरकार जी हदीस आहे त सरकार फरमान था अनिल फरासी काल ले रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असल या रसूलुल्लाह काल ला व इन कुंत साइलन ला बुद्ध फसअल सालिहीन। जरा गौर कजो अल्लाह ताला छा फरमायो रहमान जी खबर कहे बाखबर। हदीस रिवायत है हजरत फरासी खान बयान करते रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी खिदमत आका अलैहिस्सलातु वस्सलाम जी खिदमत में अर्ज कयो वियो या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा मां माण्हुनि खां सवाल करे सघां थो।
सरकारी खिदमत में चार्ज कयो या रसूल अल्लाह छा मां मानुन खां सवाल करे सका थो तो सरकार फरमायो ला न सरकार फरमायो ला न व इन कुंत साइलन ला बुद्ध फसाल सालिहीन सरकार फरमायो जेकने तोखे सवाल करण जरूरी हुजे त सिर्फ जेकने तोखे पुछण जरूरी हुजे त सिर्फ अल्लाह जे कामिल अकमल वलियन सालिह बारन मकबूल बारन अल्लाह वारन खां सवाल कर सरकार छा फरमायो जेके तोखे पुछणो आहे सवाल करणो आहे त अल्लाह वारन खां सवाल कर सिर्फ उहे ई तुंहिंजी मदद करे सघनि था सिर्फ वही अल्लाह वारा ही तुझी मदद करे सघन था यानी अल्लाह जी मार्फत जी खबर यानी अल्लाह जी मार्फत जी खबर अल्लाह वारन खां पुछी अल्लाह जी मार्फत अल्लाह जो कुर्ब हासिल कर यानी सरकार फरमायो अल्लाह जे मार्फत जी खबर अल्लाह वारन खां पुछी अल्लाह जी मार्फत ऐं अल्लाह जो कुर्ब हासिल कर ऐं अल्लाह वारन जे फैज़ सां तोखे अल्लाह वारन जे फैज़ सां तोखे अल्लाह जी मार्फत मिलंदी अल्लाह वारा ही अल्लाह ताईं पहुंचाईंदा अल्लाह वारा ही अल्लाह ताईं पहुंचाईंदा जहिड़ी तरह को आशिक़ से फरमाए अल्लाह अल्लाह करने से अल्लाह नहीं मिलता अल्लाह वाले हैं जो अल्लाह से मिला देते अल्लाह वारा मुर्शिद कामिल होंदो आहे न अल्लाह अल्लाह करण सां अल्लाह न मिलंदो आहे मुर्शिद कामिल होंदो आहे न उहो ई अल्लाह ताईं अल्लाह जे करम ताईं पहुचाईंदो करम थींदो आहे त मुर्शिद कामिल जे सदके थींदो आहे रहमान फसल भी खबीर आहे रहमान जी खबर पुछणी अथव त कंहिं बा ख़बर पंहिंजे मुर्शिद कामिल अकमल खां पुछो ॿियो सरकार जो फरमान है अन अबी सलमत अन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुइला अनिल अमरि यहदुसु लैस फी किताबिन वला सुन्नतिन फकाल यंजुर फीहि अल आबिदून मिनल मोमिनीन रिवायत है अबू सलमा का बयान कर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन का पुछो है सरकार का पुछो है जेको मामलो सरकारी खिदमत में अर्ज कयो या रसूलल्लाह जेको मामलो किताबुल्लाह यानी कुरान मजीद ऐं सुन्नत रसूल यानी अहादीस में न हुजे त उन जे बारे में फरमायो तो सरकार फरमायो उन मामले में तो छा कयो ॿुधो तो सरकार फरमाइनि था उन मामले में इबादत गुज़ार यानी अल्लाह जा कामिल अकमल वली उन मामले में इबादत गुज़ार मोमिन यानी औलिया सालिहीन गौर फिक्र करे उन मामले के हल फरमाए उन मामले के हल फरमाए यानी अल्लाह जे कामिल वली जी सोबत सां अल्लाह जे कामिल अकमल वली जी सोबत सां अल्लाह जी मार्फत नसीब थींदी आहे अल्लाह जा कामिल अकमल वली हर मामले के हल फरमाई हर मामले के हल फरमा छॾींदा आहे अल्लाह जा मक़बूल बाना अल्लाह जा कामिल अकमल वली अल्लाह वारा अल्लाह जी सच्ची वहदानियत अल्लाह जी सच्ची तौहीद सेखारींदा आहे अल्लाह जा कामिल अकमल वली अल्लाह जा कामिल अकमल वली सरकार जी सच्ची मोहब्बत सेखारींदा आहे अल्हम्दुलिल्लाह हिन जमात में भी सच्ची तौहीद सरकार जो इश्क भी आहे पर इश्क का पहिरियां अल्लाह जी सच्ची तौहीद या सच्ची तौहीद इन जमात में पैदा कई आ त पंहिंजे कामिल अकमल मुर्शिद पैदा कई पंहिंजे कामिल अकमल मुर्शिद पैदा कई ये सब कर्म पंहिंजे मुर्शिद जा ये सब कर्म पंहिंजे मुर्शिद जा रहमान फसल भी खबीर रहमान जी खबर कहीं बा खबर अल्लाह वारे यानी
पंहिंजे मुर्शिद कामिल खां पुछ पंहिंजे कामिल अकमल मुर्शिद खां सरकार जी हदीस आहे अन इब्न अब्बास क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ाल मूसा हीन कल्लम रब्बहु ऐ रब्ब अय्यु इबादिका अहब्बु इलैका क़ाल अक्सरहुम ली ज़िक्रन क़ाल अय्यु इबादिका अग्नी क़ाल रादी बिमा आतैतुहु क़ाल अय्यु इबादिका अहकम क़ाल अल्लज़ी यहकुमु अला नफ्सिही बिमा यहकुमु अलन नास। रिवायत है हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास का बयान करता रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमाया सरकार फरमाया मूसा अलैहि सलाम अल्लाह ताला से हम कलाम थी अर्ज क्यों मुझा रब मूसा अलैहि सलाम अल्लाह ताला सा हम कलाम थी अर्ज क्यों तो मुझा रब के केड़ो बानो ज्यादा पसंद है तो के केड़ो बानो ज्यादा पसंद है। अल्लाह ताला फरमायो जेको मुझो बानो घणो मुझो जिक्र करे जेको मुझो बानो घणो मुझो जिक्र करे। वरी मूसा अलैहि सलाम अर्ज क्यों ए मुझा रब तुझे बानन मां ज्यादा अमीर केरा है तुझे बानन मां ज्यादा अमीर केरा है। अल्लाह ताला फरमायो जेको मुझी अता ते राज़ी आहे जेको मुझी अता ते राज़ी आहे। वरी मूसा अलैहि सलाम अल्लाह जी बारगाह में अर्ज कयो ए मुझा रब तुझो केड़ो बानो सब खां ज्यादा हिकमत वारो आहे। अल्लाह ताला फरमायो जेको पंहिंजे लाइ फैसलो करे वो फैसलो ॿियनि जे लाइ बि करे ये खूबियूं हिन दौर में त अल्लाह ताला कंहिं में रखियूं आहिनि अखियुनि ॾिठी ॻाल्हि ये खूबियूं अल्लाह ताला हिन दौर में रखियूं आहिनि त असांजे तव्हांजे कामिल अकमल मुर्शिद में रखियूं असांजे कामिल अकमल मुर्शिद में रखियूं आहिनि। तो यानी अल्लाह जो कामिल वली हुआ है यानी अल्लाह जो कामिल अकमल वली हुआ है को गुनाहगारन ते नजर करम फेराए उन्होंने गुनाहगारन के अल्लाह जी मार्फत तौहीद सिखारे छदे ए गुनाहगारन के अल्लाह जे हबीब जी मोहब्बत में रंगे छदे। जॾहिं असां तव्हांजा कामिल अकमल मुर्शिद सोबत में अचन उहा त अलग ॻाल्हि आहे सोबत में अची रहमान फसल बि ख़बीरा पर जॾहिं असांजे तव्हांजे कामिल अकमल मुर्शिदन जो कंहिं रस्ते खां बाज़ार खां रस्ते खां गुज़र थींदो आहे जॾहिं असांजे तव्हांजे कामिल अकमल मुर्शिद जी नज़र गुनाहगारन ते पवंदी आहे उन गुनाहगारन जूं तक़दीरां बदिलजी वेंदियूं। सोबत में अचण त अलग ॻाल्हि उहो त अलग करम पर जेते नज़र अल्लाह जे कामिल अकमल वलीअ जी पए नज़र पवण सां दिल उहो अल्लाह जो कामिल अकमल वली ख़रीद करे खसे नज़र फेराइण सां उन दिल खे खसे उहो अल्लाह जो कामिल अकमल वली आहे। इहा खूबी भी अल्लाह ताला रखी आहे त असां तव्हांजे कामिल अकमल मुर्शिद में रखी आहे। रहमान फसल भी खबीरा रहमान जी खबर कहीं बाखबर सरकार फरमान था हदीस अनस इब्न मालिक अन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अन्नहु क़ाल अद्दालु अलल खैर कफ़ाइल
रिवायत है हजरत अनस बिन मालिक का बयान करे तो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो जेको अल्लाह जे जिक्र जे तरफ जेको अल्लाह जे जिक्र जे तरफ रहनुमाई करे तो वो अल्लाह के जोर प्यारो है, वो अल्लाह के जोर प्यारो है। अल्लाह जो जिक्र केर सेखारींदो आहे? मुर्शिद कामिल सेखारींदो। के सेखारियो आहे असा के जिक्र वारो सबक? के सेखारियो आहे? चो अल्लाह आवाज़ बोलन चो अल्लाह। यो जिक्र वारो सबक के सेखारियो आहे? सबक के नो आहे? पंहिंजे कामिल अकमल मुर्शिद नो आहे, यानी अल्लाह जा कामिल वली अल्लाह के घना प्यारा है। अल्लाह वारन जी सोबत सा, अल्लाह वारन जी सोबत सा अल्लाह जी मार्फत अल्लाह जो कुर्ब हासिल थींदो आहे। अल्लाह वारन जी सोबत अल्लाह वारन जी रिफ़ाक़त सां दुनिया और आखिरत आबाद थींदी आहे, दुनिया और आखिरत आबाद थींदी आहे। अल्हम्दुलिल्लाह असां तव्हांजो बुनियाद मजबूत आहे, बुनियाद मजबूत आहे। असां तव्हां की परेशानी में हूंदा आहियूं, छा कंदा आहियूं ऐं छा कयूं? कंहिं दोस्त खे सॾींदे कमु न ईंदई, उन मुश्किल वक्त में कम ईंदई त पंहिंजा दिलबर नबी कम ईंदई, उन मुश्किल वक्त में कम ईंदई त पंहिंजो कामिल अकमल मुर्शिद जल्दी सरकार फरमाइन था और रहमान फसली भी खबीरा रहमान जी अल्लाह फरमाए तो रहमान जी खबर के बाखबर का कुछ पर मुश्किल में हो तो सरकार फरमान था छा कर हिया कर किए कयूं सरकार को पूछो हदीस सरकार फरमान था अन अतबत इब्न गज़वान अन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम काल इज़ा अदल्ल अहदुकुम शैअन औ अराद अहदुकुम औनन वहुवा बेअर्द लैस बिहा अनीसन फलयकुल या इबादल्लाह अगीसूनी या इबादल्लाह अगीसूनी फइन्न लिल्लाहि इबादन ला नराहुम वक़द जुरिबा ज़ालिका। हे तव्हां जे लाइ कम जी हदीस अथव, सनद अथव अहले सुन्नत जमात या रसूलुल्लाह चवण वारनि जे लाइ इहो सनद आहे। त रिवायत आहे हज़रत अतबा बयान कयो तो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो जॾहिं तव्हां मां सरकार फरमाइनि था जॾहिं तव्हां मां कंहिंजी का शइ गुम थी वञे, जॾहिं तव्हां मां को मुश्किल में हुजे या तव्हां मां कोई मदद चाहे, सरकार फरमाइनि था जॾहिं तव्हांजी का शइ गुम थी वञे या तव्हां मां कोई मदद चाहे, सरकार फरमाइनि था जॾहिं तव्हांजी का शइ गुम थी वञे या तव्हां मां कोई मदद चाहे त उहो हीअं पुकारे, ॿुधो ॿुधो सरकार फरमाइनि था उहो हीअं पुकारे, उहो फलयकुल सरकार फरमाइनि था उहो हीअं पुकारे या इबादल्लाह अगीसूनी या इबादल्लाह अगीसूनी। सरकार फरमाता वो ही पुकारे अल्लाह जा बानो मुझे मदद कयो, अल्लाह जा बानो मुझे मदद कयो। सरकार फरमाता यकीनन, सरकार फरमाता यकीनन अल्लाह ताला जा एड़ा बाना आहिन, बुधो सरकार फरमाइनि था यकीनन अल्लाह ताला जा अहिड़ा बाना आहिनि जंहिंखे तव्हां नथा ॾिसी सघो,
जैके तवा सरकार फरमाता यकीनन अल्लाह ताला जा कि एड़ा बाना है जैके तवा नथा दिसी सको पर उहे तवा जी मदद कन था पर उहे तवा जी मदद कन था तो की खबर ही न पवे तवा ते करम थी विदो तवा जो कम ठई सुन्नी या रसूल अल्लाह चवण वारा कहीं मुश्किल में हूंदा हूं तो छा करना पंहिंजे दिल पर नबी के सरीदा सरकार जो फरमाना कहीं मुश्किल में हुज कहीं तकलीफ में हुज तू छा कर अग़िसनी या रसूल अल्लाह सरकार पान सेखारींदा अग़िसनी या हबीब अल्लाह सरकार फरमायो के मुश्किल में हुज तू अल्लाह जे नेक बानन के पुकार यानी अग़िसनी या रसूल अल्लाह चवण जायज़ तो असां छा कयूं कहीं मुश्किल में हो जाऊं कहीं तकलीफ में हो जाऊं सरकार जो फरमाना तो असां छा कयूं तो असां छा कयूं तो असां हीअ कयूं अग़िसनी या मुर्शिद हुसैन असां सब अल्लाह वारन के अल्लाह जे नेक बानन के अल्लाह जे कामिल अकमल वलियन के मञण वारा असां के मुश्किल में हूंदा तो छा कंदा अग़िसनी या गौस आज़म चवंदा हलो अग़िसनी या दाता अग़िसनी या अब्दुल्ला शाह काज़ी अग़िसनी या लाल शाहबाज कलंदर अग़िसनी या मुर्शिद हुसैन करन पुकारन पंहिंजे कामिल अकमल मुर्शिद के असां तव्हां जो कम आहे करम करण अल्लाह जो कम आहे यानी अल्लाह जा मकबूल बाना यानी अल्लाह जा मकबूल बाना यो याद रखी छड़ियो अग़िसनी या रसूल अल्लाह चवण जायज़ तो आहे न चवण सां कम ठही वेंदा कहीं मुश्किल में हुजो न तो पंहिंजे दिल पर नबी के पुकारियो अग़िसनी या रसूल अल्लाह अग़िसनी या हबीब अल्लाह सरकार फरमाइन था कहीं मुश्किल में हुजो तो अल्लाह जे कामिल अकमल वलियन नेक बानन अल्लाह जे मकबूल बानन के पुकारियो यानी कहीं मुश्किल में हुज तो हुसैनी गुलाम तू ही कर तो अग़िसनी या मुर्शिद हुसैन सदन असां तव्हांजो कम हूंदो आहे उन कम के ठाहिण अल्लाह जी अता सां असां तव्हांजे कामिल अकमल मुर्शिद जो कम हूंदो यानी अल्लाह जा मकबूल बाना अल्लाह वारा जी अता सां मदद फरमाईंदा सब अल्लाह जी अता सब अल्लाह जी अता अल्लाह वारा अल्लाह जी मार्फत सेखारे अल्लाह जी तौहीद वारे रंग में रंग छॾींदा आहिनि अल्लाह वारा सरकार जी सच्ची मोहब्बत दिल में पैदा करे सरकार जी शरीयत सुन्नत सही अमल कराईंदा वो हुसैनी मोहम्मदी रंग तोखे ॾिसणो आहे त अल्लाह वारा पंहिंजी नज़र सां अल्लाह जी सची तौहीद पैदा कंदा पंहिंजी नज़र सां मोहम्मदी रंग में रंगे छॾींदा अगर वो मोहम्मदी रंग दुनिया वारा अगर वो मोहम्मदी रंग तोखे ॾिसणो आहे त कंबर दूर न थई अगर तोखे मोहम्मदी रंग ॾिसणो आहे त मुर्शिद हुसैन कंबर वारे जे ग़ुलामन खे अची ॾिस जिक्र करे चो अल्लाह दावा से भूल इश्क मोहब्बत सा वलवले सा अल्लाह अल्लाह हसन के लहरायो
लहरायो परचम बढ़ायो अथनि खे हिन वक्त पंहिंजे कामिल अकमल मुर्शिद जी नज़र कराची खां असां तव्हां ते पहुची रही मुर्शिद करीम ख़ुशि थियनि त मुंहिंजा ग़ुलाम मुंहिंजे सबक़ खे कीअं था पहुचाइनि कीअं था यादि कनि अल्लाह 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 तॾहिं दुनिया वारनि खे तकलीफ़ आहे न हेड़ो मंज़र हेड़ो जुमो पूरे अंदरूनी सिंध में तव्हांखे न मिलंदो हेड़ो इज्तिमा इहो ई अल्लाह जो करम आहे इहो अल्लाह जी महिरबानी आहे इहो ई सरकार जो करम आहे सरकार जी नज़र आहे ॿिया जुमा थियनि था हर शहर में थियनि था पर अल्लाह जी खुर त जेकी छिके अल्लाह जी रज़ा तव्हांखे हिते दरगाह हुसैनाबाद में पहुचाए ये अल्लाह जो करम था ये अल्लाह जो फजल ये अल्लाह जी मेहरबानी था ये अल्लाह जी रज़ा था यानी अल्लाह असां तव्हां ते राज़ी आहे त कॾहिं ते पहुचाए थो अल्लाह जे काम पंहिंजे कामिल अकमल वली या त अल्लाह जी रज़ा इहो तो करम आहे या मेहरबानी आखिरी दम ताईं हलंदी रहंदी कदम थींदो रहंदो जेको सचो आहे जेको सचो आहे जेको अहले ज़िक्र वारो आहे सच्चे अक़ीदे सच्ची मोहब्बत वारो आहे उन ते करम थींदो रहंदो उन खां जुमो न घुसंदो वो जुमे ते गैर हाज़िर न थींदो वो जुमे ते ज़रूर पहुचंदो उनखे पंहिंजे कामिल अकमल मुर्शिद जी नज़र जेको अहले ज़िक्र वारो सच्चे अक़ीदे वारो सच्ची मोहब्बत वारो फ़कीर हूंदो आहे वो ईअं न आहे सोचंदो मुर्शिद करीम कराची में आहिनि मुर्शिद करीम काथे बि हुजनि कराची में हुजनि मदीने में हुजनि मके में हुजनि पाण करीम जो फरमान आहे त फ़कीरो भेरो न भंजो हर जुमे ते हाज़िर ॾिजो या अल्लाह जी खुर इहो तव्हां या अल्लाह जी रज़ा आहे इहो तव्हां हिते अची पंहिंजे कामिल अकमल मुर्शिद खे राज़ी कयो अल्हम्दुलिल्लाह नेकन जी महफिल आहे नेकन जी महफिल आहे ये महफिल अल्लाह वारन जी महफिल आहे त हिन महफिल ते वॾो अल्लाह जो करम अल्लाह जी रहमत बरसी रही जमात में का कमी ना है जमात में का कमी ना है कि हेडो बीठा टांकिन ते के हेडो बीठा के बैठा के मस्जिद में यो करम ये अल्लाह जी रज़ा है इते पहुंचड़ी अल्लाह जी खुरा अल्लाह ताला असां तवा का राजी है अल्लाह भी राजी है तो अल्लाह जो हबीब भी राजी है पंजो मुर्शिद भी राजी है हाने वो नारो हणो आवाज़ बुलंद आवाज़ बुलंद इश्क सा मोहब्बत सा ललकार सा हलो हैदर 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 हर नमाज का बाद यो ही मामूल ठाए छड़ियो
दुरूद और सलाम यही बस दुआ हो जाए तो या अल्लाह असांजे कामिल अकमल मुर्शिद खे कामिल शिफा कामिल सेहत तो खिदरी हयात अता मुर्शिद करीम खुश तो असां भी खुश मुर्शिद करीम खुश तो असां जा बचड़ा भी खुश सब दुआऊं मुर्शिद करीम जो असां जे लाइ हूंदियूं सब दुआऊं असां जे लाइ हूंदियूं इहो हिकिड़ो मामूल ठाहे छॾियो तो या अल्लाह न असां खे दुनिया खपे न दौलत खपे न असां खे या अल्लाह न असां खे दुनिया खपे न दौलत खपे पंहिंजो मुर्शिद खपे पंहिंजो कामिल अकमल मुर्शिद खपे मुर्शिद जे सदके गंज मिलियो ऐं गंज मिलंदो त मुर्शिद जे सदके असांजी दुनिया बि आबाद आहे त इंशाअल्लाह क़ब्र बि आबाद हूंदी त आख़िरत बि आबाद ई आबाद असांजो कामिल अकमल मुर्शिद उन मुर्शिद जो हिते भी करम आहे त क़ब्र में भी करम थींदो त महशर जो मैदान तो महशर जो मैदान सरकार फरमान था अल मरो मा मन अहब दुनिया में जंहिंखे जंहिंसां मोहब्बत आहे उहो क़यामत जे ॾींहुं उन सां गॾु हो अल्हम्दुलिल्लाह असां तव्हांखे सरकार मदीना शहनशाह मदीना सां सच्ची मोहब्बत आहे सच्ची मोहब्बत आहे क़यामत जो ॾींहुं हूंदो असां गुनाहगारनि जा हथ हूंदा पाक दामन सरकार मदीना शहनशाह मदीना जी त क़यामत जो ॾींहुं हूंदो असां गुनाहगारनि जा हथ हूंदा सरकार जो फरमान आहे असां गुनाहगारनि जा हथ हूंदा पर पाक दामन असां तव्हांजे कामिल अकमल मुर्शिद जी हूंदी नमाज थींदी अल्लाह सिर्फ सिद्दीक़